Biology class now, chapter 7, lesson 5, light dependent reactions, रोशनी ते थींदड़ कीमयाई अमल। आउं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजीला चन्ना। अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे लाइट डिपेंडेंट रिएक्शन, रोशनी ते थींदड़ कीमयाई अमल। The simple looking reaction of photosynthesis is not as simple as it looks. फोटोसिंथेसिस वारो बज़ाहिर सादो कीमयाई अमल एतिरो सादो नाहे हूंदो जेतिरो ॾिसण में अचे थो। It involves a number of chemical reactions which are catalyzed by number of enzymes, either in non-cyclic or cyclic ways. हिन मंझि मुख़्तलिफ़ एंजाइम्स जी मदद सां थींदड़ खोड़ सारा साइक्लिक तोड़े नॉन साइक्लिक कीमयाई अमल मुलविस हूंदा आहिनि। Each reaction occurs at different site in chloroplast. हर हिकु कीमयाई अमल क्लोरोप्लास्ट जे अंदरि मुख़्तलिफ़ जॻहुनि ते थींदो आहे। मिसाल जे तौर ते तव्हांखे हंध त यादि हूंदा। थाइलेकाइड मेम्ब्रेन जी असां ॻाल्हि कई हुईसीं, जेका डिस्क जे मथां थींदो आहे, हिन में क्लोरोफिल जो मादो मौजूदु आहे। ऐं ॿियो स्ट्रोमा जे बारे में पढ़ियो हुयोसीं, जेको जेरी लाइक सब्सटेंस थींदो आहे, हुन में अंदरि एंजाइम्स मौजूदु हूंदा आहिनि। हाणे हिननि ॿिन्ही मंझि पिणु हिकिड़े हंधि लाइट डिपेंडेंट रिएक्शन थींदो आहे, त ॿिए हंधि वरी लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन थींदो आहे। थाइलेकाइड मेम्ब्रेन ते कहिड़ो थींदो आहे? लाइट डिपेंडेंट रिएक्शन। ऐं स्ट्रोमा जे अंदरि कहिड़ो थींदो आहे? लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन। जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं लाइट डिपेंडेंट रिएक्शन, the light dependent reactions take place in the thylakoid membrane. Light dependent reactions thylakoid membrane, thylakoid जो जेको तह थिए थो उन मंझि थींदा आहिनि। Chlorophylls absorb light energy which eventually breaks the bonds of water molecules, photolysis. छा थींदो आहे त इहो जेको क्लोरोफिल्स आहिनि थाइलेकाइड मेम्ब्रेन जे मथां मौजूदु हूंदा आहिनि, ग्रीन पिगमेंट, उन्हनि ते अची करे जॾहिं शमसी तवानाई लॻंदी, सिज जा रेडिएशन्स लॻंदा आहिनि विज़िबल लाइट जा, त उहे अची करे छा कंदा त पाणीअ जो मालिक्यूल खे पहिरियां त टोड़ींदा। पाणीअ जो मालिक्यूल टुटी पवंदो त उन मंझां छा थींदो आहे त ऑक्सीजन पैदा थींदी आहे ऐं हाइड्रोजन जेका आहे उहा अंदरि क्लोरोप्लास्ट में ॿिए इस्तेमाल जे लाइ बची पवंदी आहे। पाणीअ जे टुटण वारे अमल खे असां फोटोलायसिस छॾींदा आहियूं। Through a series of chemical reactions, light energy is converted into chemical energy that is stored in two compounds called ATP and NADPH, and oxygen is produced. हाणे लाइट डिपेंडेंट रिएक्शन में असांखे प्रोडक्ट मिलंदियूं ॿ, हिकिड़ो ATP ऐं ॿियो NADPH। ही तव्हांखे ॿई मुरकब नज़र अचनि था, ATP ऐं ॿियो NADPH। ये केॾां पैदा थिया? हेॾां तव्हांखे नज़र ईंदो हूंदो थाइलेकाइड मेम्ब्रेन वटां इहे पैदा थियनि था। हाणे ॿ प्रोडक्ट थी वियूं इहे, ऐं ॿियो कहिड़ो? ऑक्सीजन। सो इहे टे प्रोडक्ट असांखे छा में थियूं मिलनि? लाइट डिपेंडेंट रिएक्शन में ऑक्सीजन थी मिले पाणीअ जे टुटण जे करे, ॿियो NADPH थो मिले, ऐं टी प्रोडक्ट आहे ATP। ये टे प्रोडक्ट असांखे मिलनि थियूं लाइट डिपेंडेंट रिएक्शन में। लाइट डिपेंडेंट रिएक्शन थींदो आहे थाइलेकाइड मेम्ब्रेन ते। इहे चार शयूं तव्हांखे यादि रखणियूं आहिनि। ॿियो आहे लाइट इंडिपेंडेंट रिएक्शंस, या उन्हनि खे चइबो आहे डार्क रिएक्शंस। These take place in the stroma and do not directly need light energy to proceed. Dark reactions वरी स्ट्रोमा में थींदा आहिनि। हिकिड़े पासे थाइलेकाइड मेम्ब्रेन ते लाइट डिपेंडेंट रिएक्शन थो थिए, ऐं लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन वरी स्ट्रोमा में थींदो आहे। इहो स्ट्रोमा किथे मौजूदु हूंदो आहे? जेली लाइक सब्सटेंस आहे जेकी इन्हनि थाइलेकाइड डिस्क जे चौधारी इन क्लोरोप्लास्ट जे अंदरि मौजूदु थींदो आहे। इनखे शमसी तवानाई जी ज़रूरत कोन थींदी आहे त उहो को डार्क रिएक्शंस शुरू कराए। स्ट्रोमा एंजाइम्स जी मदद सां डार्क रिएक्शंस खे प्रोसीड कराईंदो आहे। Instead, the light independent reactions use ATP and NADPH molecules from the light dependent reactions to build carbohydrates from carbon dioxide. हाणे इनखे लाइट एनर्जी जी ज़रूरत त कोन्हे का, पोइ कहिड़ी तवानाईअ ते इहो कार्बोहाइड्रेट्स तयारु कराईंदो आहे या ग्लूकोज तयारु कराईंदो आहे? कार्बन डाइऑक्साइड माहौल मंझां हेॾे आई स्ट्रोमा जे अंदरि। हाणे इहो स्ट्रोमा जे अंदरि छा थींदो? कार्बन डाइऑक्साइड शुगर में तब्दील थींदी। कीअं थींदी? इन जे लाइ तवानाई खपे। उहा तवानाई हेॾां तव्हांजी जेका लाइट डिपेंडेंट रिएक्शन में पैदा थी ATP जी सूरत में, NADPH जी सूरत में, उहा हिते इस्तेमालु थींदी आहे। सो हिन में यादि रखण जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन खे असां डार्क रिएक्शन पिणु चवंदा आहियूं। नंबर ॿी ॻाल्हि, डार्क रिएक्शन इन लाइ था चऊं छो त हिनखे लाइट एनर्जी जी ज़रूरत कोन हूंदी आहे। नंबर टी ॻाल्हि, इहे डार्क रिएक्शंस किथे थींदा आहिनि? स्ट्रोमा जे अंदरि थींदा आहिनि, क्लोरोप्लास्ट जे अंदरि थाइलेकाइड मेम्ब्रेन्स
थाइलेकाइड डिस्क जे चौधारी जेली लाइक सब्सटेंस मौजूद हूंदो आहे स्ट्रोमा उन मंझि डार्क रिएक्शंस थींदा आहिनि डार्क रिएक्शंस में प्रोडक्ट कहिड़ी आहे शुगर छा मां तयारु थींदी कार्बन डाइऑक्साइड मां छाजी मदद सां तयारु थींदी एटीपी ऐं NADPH जी मदद सां तयारु थींदी आहे लाइट रिएक्शन या लाइट डिपेंडेंट रिएक्शन खे सम्झण जे लाइ असां क्लोरोप्लास्ट जे उन हिसे खे ज़ूम था कयूं जंहिं मंझि लाइट रिएक्शन या लाइट डिपेंडेंट रिएक्शन थींदो आहे तव्हांखे मालूम आहे त क्लोरोप्लास्ट जे अंदरि थाइलेकाइड डिस्क्स थींदियूं आहिनि उन डिस्क जे मथां मेम्ब्रेन ते क्लोरोफिल पिगमेंट्स मौजूद हूंदा आहिनि उन्हनि क्लोरोफिल पिगमेंट्स मंझि यानी थाइलेकाइड डिस्क ते लाइट रिएक्शन थींदो आहे सो असां थाइलेकाइड डिस्क खे ज़ूम था कयूं उनखे वॾो था कयूं त असांखे नज़र अचे थो त इन थाइलेकाइड डिस्क जे अंदरि क्लोरोफिल्स जे अंदरि मुख़्तलिफ़ सिस्टम थियनि था हिकिड़ो आहे फोटो सिस्टम 2 ॿियो आहे फोटो सिस्टम 1 उन्हनि सां गॾोगॾु वरी तव्हांखे हाइड्रोजन जा चैनल नज़र ईंदा हूंदा ऐं तव्हांखे ATP सिंथेज़ हिकिड़ो एंजाइम नज़र ईंदो हूंदो जंहिंजो कमु आहे ATP तयारु करणु ही मेम्ब्रेन आहे थाइलेकाइड डिस्क जो इन जे ॿाहिरां स्ट्रोमा जेली लाइक लिक्विड मौजूदु आहे जिते वरी लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन थींदो लाइट डिपेंडेंट रिएक्शन जेको आहे उहो हिते थाइलेकाइड मेम्ब्रेन ते थिए थो हाणे असां हिनखे सम्झूं था मथां सिज जी रोशनी अचे थी लाइट उहा अची करे फोटो सिस्टम 2 जे अंदरि उन जे एंटीना कॉम्प्लेक्स में वेंदी उते क्लोरोफिल जा मॉलिक्यूल मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि जे इलेक्ट्रॉन खे उहा एक्साइट कंदी उहे इलेक्ट्रॉन उन एनर्जीअ खे ट्रांसफर कंदा ऐं वञी करे मोकिलींदा आहिनि रिएक्शन सेंटर ते रिएक्शन सेंटर वरी छा कंदो आहे त उतां इलेक्ट्रॉन ख़ारिज कंदो उहो पोइ वेंदो इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन में हीअ इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन तव्हांखे नज़र ईंदी हूंदी हाणे जॾहिं हितां लाइट अचे करे फोटो सिस्टम 2 में दाख़िल थी उते तव्हां ॾिसो था त अंदरि इहा लाइट वञी करे ऐं इलेक्ट्रॉन्स खे एक्साइट थी करे इलेक्ट्रॉन खे ख़ारिज थी करे इन्हीअ जे दौरान छा थींदो त पाणी जा मॉलिक्यूल जेकी हेठां ज़मीन मां ईंदा आहिनि ज़ाइलम जी मदद सां मथे करे पननि ताईं अची करे पहुचंदा आहिनि क्लोरोप्लास्ट जे अंदरि वेंदा उते वञी करे थाइलेकाइड मेम्ब्रेन ते पहुचंदा त हिते छा थींदो इहे इलेक्ट्रॉन जेके आहिनि हितां जो खुटी विया त हाणे पाणी जो ईंदो त उहो टुटंदो पाणी टुटंदो ऑक्सीजन में ऐं हाइड्रोजन आयन में हाइड्रोजन आयन जेका आहे छो त हिन जा जेके इलेक्ट्रॉन आहिनि उहे वरी ही तव्हांजो फोटो सिस्टम 2 जेको आहे उहो इलेक्ट्रॉन खसे वठंदो आहे त हाइड्रोजन आयन जेका आहे उहा थाइलेकाइड जे अंदरि हिसे में जमो थींदी वेंदी ॿियो छा पैदा थी पियो ऑक्सीजन इहा ऑक्सीजन ॿाहिरि रिलीज़ थींदी आहे जेका असां चवंदा आहियूं त फोटोसिंथेसिस वारे अमल में ऑक्सीजन पैदा थींदी आहे उहा हितां पैदा थींदी आहे इन तरीक़े सां पैदा थींदी आहे हाणे इहे इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन में अंदरि विया त इहे छा कंदा हितां इन हाइड्रोजन आयन खे जेका वरी ॿाहिरि मौजूदु आहे उनखे अंदरि दाख़िल कंदा तंहिंजे करे हेॾे पिणु हाइड्रोजन आयन जी कंसंट्रेशन अञा वधीक थींदी वेंदी ही इलेक्ट्रॉन उनखे तव्हांजे हिन गेट खे खोलींदा आहिनि हाइड्रोजन आयन अंदरि ईंदी वेंदी इहे इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन मंझां थींदा अची करे पहुचंदा फोटो सिस्टम 1 ते उन्हनि ते मथां सिज जी रोशनी पवंदी आहे साॻियो ई तरीक़ेकार थींदो एंटीना कॉम्प्लेक्स में इलेक्ट्रॉन जेके आहिनि एक्साइट थींदा आहिनि एनर्जी खे ट्रांसफर कंदा मुख़्तलिफ़ क्लोरोफिल जे मॉलिक्यूल्स ते ऐं पोइ उहे रिएक्शन सेंटर ते वेंदा रिएक्शन सेंटर मंझां इलेक्ट्रॉन जेके आहिनि इमिट थी ॿाहिरि पहुचंदा इहे इलेक्ट्रॉन त छा कंदा NADP प्लस हिकिड़ो मॉलिक्यूल अंदरि मौजूदु हूंदो उन सां छा कंदा आहिनि हाइड्रोजन खे अटैच करे छॾींदा ऐं उनखे तब्दील कंदा NADPH में हिकिड़ो मॉलिक्यूल तयारु थी वियो NADPH ॿियो तयारु थी वई ऑक्सीजन वरी हाणे इहे जेके तव्हांजा हाइड्रोजन जेका अंदरि कंसंट्रेशन घणी मौजूदु आहे उहा ATP सिंथेस ॾे अंदरां ॿाहिरि वरी ट्रांसफर थींदी जीअं जो इहा ॿाहिरां ट्रांसफर थींदी त ATP सिंथेस छा कंदो इन हाइड्रोजन जी मदद सां तव्हांजे ADP खे हिकिड़ो ॿियो फॉस्फेट जेको मॉलिक्यूल आहे उहो अटैच कराईंदो उनखे तब्दील कंदो ATP में हाणे टी प्रोडक्ट असां वटि तयारु थी वई ATP एनर्जी जो सिको ॿियो तयारु थियो NADPH टी असांखे मिली ऑक्सीजन सो लाइट डिपेंडेंट रिएक्शन में कहिड़ियूं प्रोडक्ट थियूं मिलनि असांखे ऑक्सीजन NADPH ऐं ATP एनर्जीअ जो वॾो सिको आहे ADP छा आहे एडिनोसाइन डाइफॉस्फेट ऐं ATP छा आहे एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट ही एनर्जी जो हाई करेंसी आहे एनर्जी जो वॾो सिको आहे सो लाइट डिपेंडेंट रिएक्शन या रोशनी वारो अमल जेको आहे उहो तव्हां ॾिठो त क्लोरोप्लास्ट जे अंदरि थाइलेकाइड डिस्क जे मेम्ब्रेन ते कहिड़े तरीक़े सां थिए थो लाइट रिएक्शंस जी जेकॾहिं असां समरीअ खे ॾिसूं त उन मंझि कुझु इवेंट्स थियनि था मिसाल जे तौर ते नंबर पहिरियों when chlorophyll molecules absorb light their energy level increases and their electrons are emitted
क्लोरोफिल मालिक्यूल सिज मां ईंदड़ रोशनी खे जज़ब कंदा आहिनि, उन्हनि जा इलेक्ट्रॉन एक्साइट थींदा आहिनि ऐं आख़िरकार उहे इलेक्ट्रॉन जेके आहिनि ख़ारिज थींदा। Electrons are passed to electron transport chain to produce ATP. ये इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन में मुंतकिल थींदा आहिनि ऐं ATP पैदा कंदा आहिनि। Light also breaks water molecules, photolysis, and oxygen is released. रोशनीअ जी मदद सां पाणीअ जो मालिक्यूल टुटंदो आहे। पाणी जे मालिक्यूल टुटण वारे अमल खे असां चवंदा फोटोलायसिस ऐं ऑक्सीजन पिणु पैदा थींदी आहे। The hydrogen atoms of water give electrons to chlorophyll and becomes ion. पाणी मंझां ॿाहिरि निकितल हाइड्रोजन जा एटम पंहिंजा इलेक्ट्रॉन क्लोरोफिल खे ॾींदा ऐं पाण हाइड्रोजन आयन में तब्दील थी वेंदा। The electrons are chlorophyll after the production of ATP, and the hydrogen ions of water are used for the reduction of NADP plus into NADPH. क्लोरोफिल जा इलेक्ट्रॉन ऐं हाइड्रोजन आयन्स ATP पैदा करण खां पोइ छा कंदा, हाइड्रोजन आयन्स ऐं इलेक्ट्रॉन गॾिजी करे NADP आयन खे तब्दील कंदा आहिनि NADPH में। इहो NADPH ATP अॻिते हली करे लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन में ग्लूकोज तैयार करण जे लाइ इस्तेमालु थींदा। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।